अस्सलाम वालेकुम। गुलशेट अगर तव्हां सां गॾु आहे। साईं जी एम सईद जो नालो कंहिंखां बि ॻुझो कोन्हे। साईं जी एम सईद सियासत सां गॾोगॾु सिंधी अदब में बि तमामु घणो साईं जो कमु मिले थो। उन कम जे हवाले सां हिकिड़ो किताबु आहे जंहिंजे बारे में लिखत वारे इम्तिहान में बि सुवालु अची चुको आहे 2023 में, ऐं इंटरव्यू जे हवाले सां उन किताब जे बारे में पुछंदा रहंदा आहिनि। सवाही अदब जे हवाले सां साईं जो मशहूरु किताबु आहे जनब गुज़ारियम जिनसी। हाणे इन किताब में छा आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंटरव्यू में जेकॾहिं को पुछे थो कमेटी मेंबर त माण्हू उनखे ॿुधाए सघे त किताब में कहिड़नि माण्हुनि जो ज़िक्र आहे, छा आहे। छो त साईं जी एम सईद सॼी ज़िंदगी सियासत, समाज सुधारक वारी ज़िंदगी ऐं अदबी कारनामनि में गुज़ारी आहे। हाणे संदसि किताबु आहे जनब गुज़ारियम जिनसी। पहिरियों भेरो 1967 में इहो किताबु मंज़र आम ते आयो ऐं हीअ 2 जुल्दनि ते मुश्तमिल किताबु आहे। हिन किताब में हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि जिन सां साईं जी एम सईद कुझु घड़ियूं गुज़ारियूं ऐं साणनि गॾु सियासत कई या खान कुझु पिरायाई, उन जी ज़िंदगी जे कारनामनि जो मुख़्तसर अहवालु आहे। 2 जुल्दनि खे मिलाए ॻणप कबी त उहा हिनरी थींदी। उनमें हाणे कहिड़ा कहिड़ा माण्हू अची वञनि था। उस्ताद, ज़मींदार, दरवेश, क़ौमी कारकुन, सियासतदान, अदीब, नामवर आफ़ीसर, समाजी कारकुन, दोस्त, बुज़ुर्ग, रफ़ीक ऐं वाक़िफ़कार। तक़रीबन हिन किताब में जेको आहे 232 शख़्सियतनि जो ज़िक्र आहे। ईअं सम्झो त उहा हिकु दौर जी सिंध जी सियासी ऐं समाजी ऐं सक़ाफ़ती तारीख़ आहे। हिन 2 जुल्दनि में उस्ताद, ज़मींदार, दरवेश, क़ौमी कारकुन, सियासतदान, नामवर आफ़ीसर, समाजी कारकुन, वाक़िफ़कार अची वञनि था। उन एतिरे ज़ख़ीरे में हिंदू, मुस्लमान, पारसी ऐं उन्हनि में मर्दनि सां गॾु उन्हनि जे घरवारनि जो पिणु ज़िक्र आयल आहे जिन क़ौमी मुल्की ख़िदमत कई। शाह साईं किताबी अफ़ादियत ऐं मक़सदु मुतलिक़ लिखियो आहे त ज़िंदगी हिकु अजीब तंग मैदान आहे जंहिंमें सारो वक़्तु इंसानु रोज़मर्रा जी कशमकश में गुज़ारण में लॻो पियो आहे। जॾहिं माज़ी ते नज़र थी कजे त उन सारे वक़्त जूं सिर्फ़ु अणलिखियूं यादगिरियूं बाक़ी रहनि थियूं। केतिरा ई इंसान संदुनि यादगिरियुनि जा दास्तान पाण सां खयो कंहिं बि रिकार्ड छॾण खां सवाइ गुज़र कयो वञे। पर के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जूं यादगिरियूं जेके आहिनि मुस्तक़बिल जे इंसाननि लाइ करामत साबित थींदियूं आहिनि। इहा नियत रखी साईं जी एम सईद हिन किताब में 232 शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जो जेके आहिनि यादगिरियूं जिन सां उनजो वास्तो पियो उहो हिन किताब में ॾिनियूं आहिनि। हीअ असां 20वीं सदी जे सिंध जी हालात जो ईअं सम्झो हिकिड़ो मुक़दमो आहे जंहिंमें साईं जी एम सईद पंहिंजे तासुरात ऐं मुशाहिदात जे हवाले सां इन 232 माण्हुनि जे हवाले सां उनजी ज़िंदगी जे बारे में मुख़्तसरन लिखियो आहे। त बुनियादी तौरु जेकॾहिं केरु पुछे त जनब गुज़ारियम जिनसी कहिड़ी सिन्फ़ ते आहे त माण्हू बिना झिझक जे चवंदो त इहो किताबु सवाही खाका आहिनि। ऐं उहे माण्हू जेके साईं जी एम सईद जी ज़िंदगी में जिन सां साईं जी एम सईद जो तालुक़ु रहियो आहे उन जे हवाले सां आहिनि।